तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। जुडे खां रिपोर्ट करे रहियो आहे रोशन कुमार। जुडो जे वार्ड नंबर 9, 10, 11 जी बिजली एक्सप्रेस फीडर तां हटाए बराड़ी वारे फीडर ते मुंतक़िल करण ख़िलाफ़ जुडो शहर जे 3 वार्डन जे माण्हुनि एडवोकेट मुमताज़ खोसो, अयाज़ मजीद राइमू, रमज़ान आराई, देशी नियाज़ खोसो, शाहिद कलवई ॿियनि जी अॻवानी में स्टेशन रोड जुडो खां एहतजाजी रैली कढी। मेन रोड ते धरणो हणी हिस्को जुडो जी अख़्तियारनि ख़िलाफ़ छिते नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वार्ड नंबर 9, 10, 11 जी अवाम सां ज़ियादतनि जी इंतहा कई वई आहे। अवाम खे सहूलियतूं फ़राहम करण बजाए उल्टो जेके सहूलियतूं अॻु मैसर आहिनि इहे ॿ खसियूं पियूं वञनि। ॼाणियल वार्डनि जे माण्हुनि सां तहसीब परस्ती वारो रवैयो रखियो पियो वञे। बिजली जेका एक्सप्रेस फीडर तां पई हली इहा शहर जे ओलह वारे पासे मुंतक़िल करे हिते जी अवाम खे बराड़ी वारे फीडर ते मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिं सबबु बिजली 3 ॾींहं ताईं बंदि हूंदी आहे। वोल्टेज 2 पूरा न आहिनि। बिजली जे अखपूट सबबु वार्डनि जी अवाम जा बिजली ते हलंदड़ समूरा सामान सड़ी खाक थी विया आहिनि। ॿिए पासे शहर जा ॼाणियल वार्डनि में गुज़िरियल 10 सालनि खां तरक़ियाती कम न थिया आहिनि। ड्रेनेज जो को निज़ाम न आहे। ताज़ो आयल तूफ़ानी बरसातुनि सबबु माण्हुनि जा घर ढही पिया आहिनि, पर इंतिज़ामिया का बि वार नथी करे, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं 31 अगस्त ताईं बिजली एक्सप्रेस फीडर ते मुंतक़िल न कई वई त मेन मिठी मीरपुर ख़ासि रोड ते धरणो हयो वेंदो, जेको मुतालबनि जी मनता ताईं जारी रहे। रियायत कई है। असांजी जगह लाइट है सो बाराड़ी जे फीडर में मुंतकिल कई वई है ऐं टंडे जान मोहम्मद मां जिन जी लाइट आई पे उहा नौकोट फीडर ते मुंतकिल कई वई, जेका असांजी इन वार्डन सां सरासर रियायत दी है, नाजायज़ है। तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज कयो पियो वञे। हिन पासे जो ड्रेनेज सिस्टम कोन्हे, हिन पासे बोर्ड में माण्हू ॿुॾा पिया आहिनि। तव्हां शहर जो पाणी कढायो पिया, हीउ शहर जो हिसो आहे, हीउ शहर जो पासो आहे। हिते जे माण्हुनि खे तव्हां रूटर कोन था ॾियो जो उहो पंहिंजे घरनि मां पाणी कढाइनि। हिते माण्हुनि जा घर किरी पिया आहिनि, माण्हू ॿुॾा पिया आहिनि। इंतिज़ामिया जो रुगो इहो सॼो ज़ोर इन ॻाल्हि ते आहे त जुडो शहर छा वार्ड नंबर 9, 10 ऐं 11 जुडे शहर जो हिसो न आहिनि? छा हीउ सभु माण्हू तव्हांखे वोट कोन था कनि? छा हीउ सभु माण्हू जेके आहिनि त हिननि जो हक़ न आहे जो तव्हां हिननि जो हक़ तलफ़ी कयो था? उन जे करे असीं घणा ख़ामोश थी वेठासीं। असां घणी माठ कई, पर हाणे माठ न कंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं, पंहिंजे हक़नि जे लाइ एहतिजाज कंदासीं, धरना हणंदासीं, विड़ी पंहिंजो हक़ वठंदासीं।